असांजे वॾड़नि बुजुर्गनि जो नेक सालिहनि जो इहो मामूल रहियो त को हरमैन शरीफ़ैन वेंदो हो त पोइ उन खे चवंदा त अदा मुंहिंजे लाइ उते दुआ बि घुरजां, अदा मुंहिंजा उते सोणे रसूल खे सलाम बि चइजां। इहो वॾड़नि जी रीत रस्म ऐं इहो जाइज़ आहे। तंहिंजे करे मां तव्हांखे सभिनी खे गुज़ारिश कयां थो, तव्हां बि मूंखे चओ अदा ओॾे वञणो थिए त महिरबानी करे असांजे लाइ दुआ बि घुरजां, ईअं जे वञणो थिए त असांजी महिरबानी रोज़े रसूल ते असांजा सलाम बि चइजां। ईअं सभई चओ। मां बि अलाह खे अर्ज़ु कंदुमि मुंहिंजा रब जिन चयो नाला मूंखे कंहिंजा अचनि अचनि अलाह त ॼाणे, मां बि कोशिशि कंदुसि, मूंखे बि दुआ कजो। अल्लाह से मुझे भी आसानी न से हाने साईं मतलब हाँ इरादे में इंशाल्लाह मुझे सुबह रवानगी है। अल्लाह कंदो त आसानी सां अल्लाह से मुझे सफ़र के सवलो कंदो आहे। ते यार सच इहो आहे ईमान सां मोहब्बत सां जंहिं हिकिड़ो दफ़ो मक्के पाक में बैतुल्लाह जी ज़ियारत रोज़े रसूल जी मदीने पाक जी ज़ियारत कई न मरण घणी ते मक्को पाक मदीनो उन को विसरंदो न आहे। मां तव्हां खां कुझु कोन्या गरीब घराणे जो आहियां, गरीब ॿार आहियां। अल्लाह ताला मूंसां इहो फज़ल फरमायो आहे, नंढड़े खां वठी अल्लाह जे रसूल जी हमद ऐं नात ॻाई अथमि। अल्लाह ताला मूंखे अॾे छॾियो आहे। मां कंहिंजो कर्ज़ी कोन्या, माण्हू मुंहिंजा कर्ज़ी आहिनि, मूंखे अल्लाह ताला ईअं नवाज़ियो आहे हर साल में 2 दफ़ा बस थोरो पैसो गॾु थियो त वरी इहो मां मदीने पाक ॾिठो आहे। अल्लाह खां दुआ थो कयां त मुंहिंजी हयाती त इंशाअल्लाह इहे मुंहिंजा सफ़र जारी रहंदा।